तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध में पाणी खोट ऐं शदीद एहतजाज बावजूद पंजाब चश्मा लिंक केनाल के खोले छॾियो आहे। पंजाब चश्मा झेलम लिंक केनाल में 1000 क्यूसेक पाणी वहाए छॾियो आहे, जॾहिं त ऐलान बावजूद गुडू बैराज जा केनाल अॼु बि न खुली सघिया आहिनि। सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। आबादगार सरापा एहतजाज आहिनि। गुडू ऐं सखर बैराज जे साॼे पासे जा केनाल हाणे 15 मई खां खुलंदा। तव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध में पाणी जी खोट ऐं शदीद एहतजाज बावजूद पंजाब चश्मा लिंक केनाल खे खोले छॾियो आहे। पंजाब चश्मा झेलम लिंक केनाल में 1000 क्यूसेक पाणी वहाए छॾियो आहे, जॾहिं त ऐलान बावजूद गुडू बैराज जा केनाल अॼु बि न खुली सघिया आहिनि। सिंध में अॼु पाणी जी सख़्त खोट आहे। आबादगार सरापा एहतजाज आहिनि। गुडू ऐं सखर बैराज जे साॼे पासे जा केनाल हाणे 15 मई खां खुलंदा। आपाशी खाते जो चवणु आहे।